आने वाली है। हुजूर फरमाइंदा त सभिनी नबियनि जा मेंबर लगल हुंदा, सब पंहिंजे मेंबरनि ते वेठा हुंदा, मां न वेंदुसि। हुजूर फरमाइंदा मां न वेंदुसि मेंबर ते। अल्लाह फरमाइंदो महबूब तुंहिंजो मेंबर खाली आहे, उन ते वेह। पाण फरमाइंदा मां कीअं वेहां? ईअं न थिए त मूं जे वेहण सां मूंखे जन्नत ॾे मोकिलियो वञे ऐं मुंहिंजे उम्मत खे ईअं छॾियो वञे। उम्मत खे छॾे ईअं कोन वञिबो, उम्मत खे बख़्शराए जन्नत वठी हलंदो। हशर वेले होंदा सवेरा जराना, तनी में मोहम्मद परे खां सुञाणा। हुंदुस छोट कारे जो झंडो हथन में, मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में। जिए गुल गुलाबी आसोनो गुलन में। हुजूर फरमायो अल्लाह टिन दुआ जी इजाज़त ॾिनी, ॿ दुनिया में घुरियम, टी आख़िरत जे लाइ मूं लिकाए रखी आहे। ऐं जेके दुनिया में हुजूर दुआऊं घुरियूं उहे ॿ कहिड़ियूं दुआऊं? अल्लाहुम्मा ग़फ़िर ले उम्मती हिक, अल्लाहुम्मा ग़फ़िर ले उम्मती ॿ इहे ई दुआऊं हुयूं। ऐं टी जेका हुजूर दुआ घुरंदा उहा बि मदीने वारा पंहिंजे उम्मत जे लाइ घुरंदा। अल्लाह खे अर्ज़ कंदा मौला तो टिन जी मोकल ॾिनी, ॿ घुरियम टी अॼु थो घुरां। क़ुरान में वाइदो फरमायो ही वलसौफ युतीक रब्बुक फतरदा, महबूब एतिरो मिलंदो जो तूं ख़ुशि थींदे। महबूब मौला जो न रज़ा जो टाइम आहे, अॼु राज़ी मूंखे फरमा। पाण फरमाईंदा हिकु उम्मती बि जहन्नम में हूंदो, ख़ुशि कोन थींदुसि। ख़ुशि तॾहिं थींदुसि जॾहिं सभु बख़्शराया। शफ़ाअत हुजूर जी हक़ आहे, चओ सुभान अल्लाह। वरी आवाज़ शफ़ाअत रसूलुल्लाह जी हक़ आहे, पर इन जो ग़लत मतलब न वठिजो त नमाज़ बंदि ऐं नेकियूं बंदि, मस्जिद खे वैरान न मुंहिंजा साईं। पाण ईंदुमि होत पर कुझु आऊं ब्याग भरी थियां, मथा चवे खान बलोच हिन कमीनीअ मां कुझु न थियो। ईअं न थियो, न असांखे अमल करणो आहे हुजूर जे तरीक़े ते, हुजूर जे सुन्नत जे मुताबिक़। हे नेक वली दरवेश बुजुर्ग जन पूरी ज़िंदगियूं पंहिंजो दीन इस्लाम जे तबलीग में गुजारियो। उन्हनि जो मक़सद भी हो त ख़ल्क़ सिरात मुस्तक़ीम ते अचे, ख़ल्क़ राह रास्त ते अचे, हुजूर जे तरीक़े मुबारक ते अचे। हुजूर जे तरीक़े ते हलणो आहे, अमल भी असांखे करणो आहे। पर यार इहा ॻाल्हि त हक़ आहे न त साईं जी शफ़ाअत हुजूर फरमायो जी शफ़ाअत हक़ आहे। अतरौन लिलमुत्तक़ीन अलमुमिनीन लिलमुमिनीन अलमुत्तक़ीन, छा समझो था त मोमिन ऐं मुत्तक़ीन खे मिलंदी? पाण फरमायो न, वलाकिन पर या जेका मुंहिंजी शफ़ाअत वलाकिनहा लिलमुज़निबीन अलहालिकीन, उहे गुनाहगार जेके पाण खे हलाक करे आया हूंदा, मां मोहम्मद जी शफ़ाअत उन्हनि जे लाइ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तारी मोबाइल पूरी थी वई न, तुझी मोबाइल पूरी थी, हमारी तकरीर पूरी कान थी। हाणे त हिक में तकरीर में सब मौजू था गॾायो, त सभई मौजू हाणे ॿुधो वेही पढ़ो ला ला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पर भला जेको उते नथो पहुची सघे न, असांजो अक़ीदो आहे त असांजो नबी हाज़िर नाज़िर नबी आहे। जिस्म मुबारक हुजूर जो मज़ार में, पूरी कायनात हुजूर जे साम्हूं। हज़रत सोबान जी रिवायत आहे, सही मुस्लिम में आहे। हुजूर फरमाइंदा इन्नल्लाह ज़वाली अल-अर्द, अल्लाह ने पूरी ज़मीन के मुझे अॻियां वेढ़े रखियो आहे।
पाण फरमाइंदा फराई तो मशारिकहा व मगारिबहा जिते सिज उभरे तो मां उनखे भी ॾिसां थो जिते लहे तो मां मोहम्मद उनखे भी ॾिसां थो जॾहिं सॼी काइनात सरकार जे साम्हूं आहे तो असां हुजूर जे साम्हूं आहियूं पोइ जिथे वेठो आहे जे हुते ख़र्च न आहे न पहुची सघियासूं त इते ई तवजो हुजूर ॾे कर हुजूर खे इते ई इस्तिगासो पेश करे इंशाअल्लाह इते भी महिरबानी थी मीलाद भी आ गौसे आज़म जी यारहीं भी आ हुजूर जो तसर्रुफ द हक़ आ इस्तिगासो कर पेश त मदीने वारा बुधन था मदद फरमाइन था पर अल्लाह जा वली भी पंहिंजे मदारन में जिंदा जोरा सा सुभान अल्लाह चओ देवबंदन जो वडो मौलवी रशीद अहमद गंगोही फतावा रशीदिया में उन लिखियो आ चवे थो त शहीद त जिंदान कुरान जो नस फरमाए थो नबी जिंदान जो मकाम शहीदन खां मथे आ शहीदन जी हयात जिस्मानी आ नबीन जी जिंदगी जिस्मानी आ रशीद अहमद गंगोही देवबंदन जो लिखी वियो आ चए थो वलियन जी जिंदगी मज़ार में उहा भी जिस्मानी आ चओ तेरे महबूब सुभाने भी जिंदा हर वली जिंदा जदी यार ही आ वो पीर तो जिंदा जो सुभान अल्लाह त पो कुछ उनखे भी अर्ज कयो इंशाअल्लाह मेहरबानी थी जो सुभान अल्लाह वंड मिले दरवाजे वदेता खाली वञो कीअं तुंहिंजे तॾेता चो सुभान अल्लाह वंडो मिले दरवाजे वदेता खाली वञो कीअं तुंहिंजे तॾेता वाग जा वर्ताव ही सब परताव नंढड़ा वॾड़ा कुल सगीर कबीर तालिब मामो जो मुर्शिद तो दुनिया जा दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ो जा वठंदा पीर फकीर तालिब मामो जो मुर्शिद तू गौसे आज़म जे विसाल खां पोइ हमरा हयो बगदाद में इरादो करे आयो हो तो बगदाद वञा थो महबूब सुभानी जी ज़ियारत भी थींदी मुरीद भी थींदुसि चो सुभान अल्लाह आयो बगदाद में पर इत्तेफाक अड़ो जो इन जे पहुचण खां पहिरियां सैयदना गौसे आज़म जो विसाल मुबारक थी वयो आयो मज़ार जे भरसां जी बीठो अकीदो भलो हुयस मजबूत हुयस आज के क़िबला इरादो त हो अवां जो दीदार भी थींदो बैत भी कंदुस पर इत्तेफाक अड़ो जो अवां जो विसाल मुबारक थी वयो हाणे इए कोन वञबो मेहरबानी फरमायो ज़ियारत करायो बैत में भी वठो बाद में भी दुस तो सुभान अल्लाह पोछा थियो हज़रत गौसे आज़म जी मज़ार मुबारक ये खुली मज़ार मुबारक खुलण खां बाद में फज़ार गौसुल आज़म मिन मरक़दिही गौसे पाक पंहिंजे मज़ार मुबारक मां बाहर निकरी आया इनके फरमायो हथ औरते कर हथ हुन पेश कयो आ मुरीद उनके बनायो हथ अञा हथ में ही आ मुरीद भी थी वयो विलायत जा दर्जा सब इनके अता थी वया पाण फरमायो तुझी बैत भी असां वरती आ तोखे असां खिलाफत भी ॾिनी आ इजाजत भी ॾिनी आ आयो है रुगो मुरीद थियण जे लाइ पर जेको असां वट अचे उनके हिक शइ छो मिले तुंहिंजो इरादो रुगो मुरीद थियण जो हो मुरीद बिया खलीफो बिया त गौस आज़म तोखे पीर भी बणाए छॾियो थोड़ो हेरे ने आयो वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह त चओ मदा सुभाणे केर चवे भाई यो तीअं गौसे आज़म कीअं ज़ेरो थी आयो पंहिंजे मज़ार मां
अबा गौसे आज़म ये जिंदा थी आयो जिया देवबंद जे मौलवी जा मदरसे जा तालुम देवबंद जा ब मौलवी पाण में विड़ी पिया उन्हनि जे विच में अचण जे ला मौलवी कासिम नानोतवी देवबंद जो कब्र मां उठी मदरसे में आयो जे कासिम नानोतवी देवबंद जो आयो हो जे वो अची सके तो को महबूब सुभानी मुरीद ला छोंदो अची सके मौली अशरफ अली थानवी पाण लिखियो त मुंहिंजो ॾाॾो मरण खां पोइ रोज़ानो क़ब्र मां उथंदो हो मिठाईअ जो दॿो खणी घर ईंदो मरण खां पोइ घर में चवंदो हो जेकॾहिं ॻाल्हि न कंदो त मां बि ईंदुसि मिठाई बि ईंदी न मुंहिंजो अचणु बंदि थींदो न को मिठाईअ जो दॿो बंदि थींदो मां बि अची तव्हां सां मिली वेंदुसि मिठाई बि तव्हांखे खाराईंदुसि अदा अशरफ अली थानवीअ जो ॾाॾो मरण खां बाद में क़ब्र मां उथे मिठाइयूं बि ख़बर न आहे अलाए किथां खणी ईंदो हो छो त पुराणे ज़माने में दुकान जल्दी बंदि थी वेंदा जरूर वो जवाब हु ही ॾेई सघंदा त उहा मिठाई ईंदी किथां हुई का ख़बर न आहे कब्रिस्तान में त दुकान ई मिठाइनि जा कोन ख़ासि तरह पुराणे ज़माने में ऐं हुजनि बि त रात जो बंदि पक ॼाणो सम्झ में त ईअं थो अचे शायदि शहर बि वेंदो हूंदो कंहिं मिठाईअ जे दुकान ते पहुचंदो हूंदो उन जे मिठाईअ जे दुकान खे खाट हणंदो हूंदो मिठाई पराई चुराए वरी पंहिंजे घर में अचे ॾींदो हूंदो माना अहिड़ा त हिननि जा वॾा अथव जेरे त वॾियूं वॾियूं चोरियूं कयूं पर मरण खां आदत बाद में कान वयनि पर दुकाननि जो मिठाइयूं चुरायो घर में पिया वेठा खाराइनि ज़ाहिर आयो सुवाल उन्हनि जे मथां थींदो लिखियो हुननि पाण मिठाई खणी ईंदो त जवाब जो किथां आणींदो असांजे त अर्ज़ करण जो मक़सदु इहो आहे जे थानवीअ जे लिखे जे मुताबिक़ उन जो ॾाॾो रोज़ानो पंहिंजे क़ब्र मां निकिरी पंहिंजे घर हेॾो सारो पंधु करे कब्रिस्तान मां घर अची सघे थो त पोइ पंहिंजे मुरीद जे दिल रखण जे लाइ पीरनि जो पीर बि मज़ार मां ॿाहिरि अची सघे थो मन तव्हांखे एतराज़ रुगो आहे ई वलियन जे मथां एतराज़ तव्हांखे आहे ई गौसे आज़म जे करामतुनि जे मथां हीअ करामत आहे चओ सुभान अल्लाह ज़ोर सां वॾी आवाज़ सां सुभान अल्लाह चओ अंदर में संदर पंहिंजो साफ़ कर दुश्मनी केर बि न रखे कंहिं बि अल्लाह जे वलीअ सां न रखिजे ख़ासि तरह गौसे आज़म मथां त टुक न रख दुश्मन जेके तो जानिया जा अब्दुल कादिर जिलानी जा दुश्मन जेके तो जानिया जा अब्दुल कादिर जिलानी जा पिनदान बियो छा खेने मिलियो छा पिनदान बियो छा खेने मिलियो छा ज़ेवर पातो जियरे ज़ंजीर तालिब माम जो मुर्शिद तू बुढ़िया जी जन्या पानिया बोड़ी पुट्रो बेकुणो पाना बे पोड़ी चो सुभान अल्लाह गौसे आज़म जे इन करामत रे बेतरा मां बेन पासे दे दलील खोड़ हनो रे कोंदो वञा थानवी अशरफ अली थानवी चंदा असांजो हकीम उम्मत आ उन खां पुछो वियो उन चयो बाबा हिकड़े बेड़े जी छो था ॻाल्हि कयो गौसे आज़म पंहिंजे तसर्रुफ सां केई बुढ़ा बेड़ा तारे ॾेखारिया जिता हिकड़े के खयो वेठा हिकड़ो छो केई बुढ़ा बेड़ा हा जेके हज़रत गौसे आज़म अल्लाह जे अता सां उन्हनि खे तारे ॾेखारिया बुढ़िया जी जन्या पानिया बोड़ी पुट्रो बेकुणो पाना बे पोड़ी मिस्कीन माई मुश्किल में आई बाहर थिया ए तू वीर
फकीर तालिब मामू जो मुर्शिद तो दुनिया जा रबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ो प्या वठंदा पीर फकीर तालिब मामू जो मुर्शिद तू वरे आवाज़ सां सुभान अल्लाह वना बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह इसे रोज़े आरा फरमाइंदा हा हज़रत गौसे आज़म फरमायो त असां जो जेको भी मुरीद थींदो माना क़यामत ताईं जेको भी मुझे सिलसिले में मुरीद थींदो उन जी सिफारिश करे मां उन खे जन्नत वठी वञंदुसि नक्शबंदी सिलसिले जो हिकड़ो बुजुर्ग हो रात जो पान फरमाए सुमंदो साजे पासे दे एक दफे सुतो तो साजे पासे पर इत्तेफाक सां रात जो पासो फिरी उस खाबे पासे ते हले वियो सुजाग थियो त ॾाढो उन खे अफ़सोस थियो अफ़सोस थी हुजूर जी सुन्नत मुताबिक सुमंदोस गैर इरादी तौर ते पर हटी वियुस न खाबे पासे ते हले वियो ॾाढो उन खे अफ़सोस थियो सुतो त हिन खे अल्लाह जे तरफां इल्हाम थियो त हुजूर जी सुन्नत जे मथां अमल कंदे अजो गैर इरादी तौर तुझो पासो वरी वयो ऐ तोखे उन जे मथां दुख थियो आहे असां तुझे इन सुन्नत ते अमल करण जे करे ऐं या गैर इरादी जेको पासो वरी भी उन जे दुख तोखे अफ़सोस थियो दुख थियो असां तुझे इन अक़ीदत ऐं मोहब्बत खे ॾिसंदे क़यामत ताईं जेके तुंहिंजा मुरीद थींदा सभई जन्नत इस रोज़े वारा फरमाइंदा अल्लाह जो शुक्र आ असां के बई निस्बतूं हासिलन असां के गौसे आज़म जी भी निस्बत हासिल आ जो असां क़ादरी सिलसिले जा आयो ऐ असां के नक्शबंदी सिलसिले जी भी असां के निस्बत हासिल आ जो असां जो सिलसिलो नक्शबंदी बिया अल्हम्दुलिल्लाह पाण फरमाइंदा हज़रत गौसे आज़म ने फरमाया त मुजा मुरीद बख्शल हन ऐ हुन बुजुर्ग के भी यो इल्हाम थियो अल्हम्दुलिल्लाह जमात के फरमाइंदा असां के बई निस्बतूं इंशाअल्लाह इन निस्बतुन जे सदके सभई जन्नत अल्लाह अल्लाह मुझो चवण अमा जो बुधण कबूल फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।